नसीराबाद में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज राइस मिल ते छापो हयो आहे। छापे दौरान बरसाती बोर्ड मुतासिरनि लाइ आयल 1000 खां वधीक टेंट हथ कया विया आहिनि। जज जे हुकुम ते मिल मालिक सदाम चंद ऐं वज़ीर अली फुलपोटो खे गिरफ़्तार करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। नसीराबाद में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज राइस मिल ते छापो हयो आहे। छापे दौरान बरसाती बोर्ड जे मुतासिरनि लाइ आयल 1000 खां वधीक टेंट हथ कया विया आहिनि। जज जे हुकुम ते मिल मालिक सदाम चंद ऐं वज़ीर अली फुलपोटो खे गिरफ़्तार करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया नाज़रीन त नसीराबाद में डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज राइस मिल ते छापो हयो आहे। छापे दौरान बरसाती बोर्ड जे मुतासिरनि लाइ आयल 1000 खां वधीक टेंट हथ कया विया आहिनि। जज जे हुकुम ते मिल मालिक सदाम चंद ऐं वज़ीर अली फुलपोटो खे गिरफ़्तार करे संदनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अला बख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अला बख्श, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज राइस मिल ते छापो हयो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कंबर सदात कोर्ट जनाब ज़ाहिद हुसैन मेतलो ऐं सिविल जज नसीराबाद जनाब इमरान अली गादी अॼु कंहिं मुख्फ़ी इतला ते नसीराबाद मेहड़ इंडस हाईवे ते झूलेलाल राइस मिल आहे, जंहिंमें टेंट जेके बरसात मुतासिरनि खे ॾिना था वञनि उन्हनि जे हुजण जो इहो इतला मिलियो हो, जंहिं ते हुननि उन मिल ते अदालती छापो हयो ऐं उतां हिकिड़ो कंटेनर बि बरामद थियो जंहिंमें टेंट पियल हुआ ऐं गुदाम में बि टेंट पियल हुया। उहे ॿई मौक़े तां बरामद कया विया ऐं मिल मालिक खां पुछियो वियो त हीअ टेंट तव्हां किथां आंदा आहिनि ऐं तव्हांखे कंहिं ॾिना आहिनि, त हुन चयो त असां वटि हीअ टेंट काउंसलर आहे हाजी वज़ीर अली फुलपोटो ऐं बख्शली पंहिंजो जिन हुते रखिया आहिनि ऐं उन्हनि जा ई आहिनि जिन हिते रखिया आहिनि। उनखां पोइ उन्हनि खे तलब कयो वियो त उन्हनि चयो त हीअ असांजा प्राइवेट तौर ते आयल टेंट आहिनि जेके असांखे सऊदी अरब मां इमदाद तौरु मिलिया आहिनि। बहरहाल उनखां पोइ सेशन जज कंबर शदात कोर्ट जनाब ज़ाहिद हुसैन मेतलो जे हुकुम ते फौरी तौर ते कंटेनर खे सील कयो वियो, गुदाम खे बि सील कयो वियो ऐं कंटेनर पंहिंजी तहवील में वरितो वियो ऐं मिल मालिक खे सहूलतकार जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो ऐं हाजी वज़ीर अली फुलपोटो खे बि गिरफ़्तार कयो वियो ऐं हुननि जे ख़िलाफ़ FIR बि हिन वक़्तु दाख़िल कई वई आहे त हिननि जेके हीअ कंटेनर में सामान आहे उहो बोर्ड मुतासिरनि जो आहे, बरसाति मुतासिरनि जो आहे, हिननि प्राइवेट तौर ते छो आंदो आहे, किथां आंदो आहे, छो जो हुननि जे मथां जेको स्टैम्प थियल आहे उहो USAID जो स्टैम्प थियल आहे ऐं USAID जे तरफ़ USAID न पर जेको आहे सो UAE जो स्टैम्प थियल आहे, यूनाइटेड अरब इमारात, मुतहदा अरब इमारात जो हुन ते स्टैम्प आहे ऐं समूरा टेंट आहिनि जेकी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कंबर शदात कोर्ट ऐं सिविल जज नसीराबाद छापो हणी बरामद कया ऐं पंहिंजी तहवील में वठी छॾिया आहिनि ऐं उन्हनि जी वधीक हू जांच करे रहिया आहिनि त ही कहिड़े सोर्स सां हिते पहुता आहिनि ऐं कंहिं आंदा आहिनि। जे हुननि जो इहो चवणु हुयो उन मौक़े ते त जेकॾहिं वधीक बि को माण्हू मुलवस हूंदो या को सप्लायर मुलवस हूंदो त असां उनजे ख़िलाफ़ बि कार्रवाई कंदासीं। अच्छा अला बख्श, जेका मिल मालिक ॻाल्हि कई आहे त जंहिं पारां रखाया विया आहिनि प्राइवेट तौर ते उन्हनि खे मिलिया आहिनि, त छा उन्हनि खे उन बाबति को सबूत या का रसीद मौजूदु आहे जेका प्राइवेट तौर ते उन्हनि खे ॾिनी वई हुजे? जी हुननि चयो त असां वटि हुनजो वर्क आर्डर आहे ऐं उहा वर्क परमिट असां वटि आहे त असांखे ही जेको आहे सो प्राइवेट तौर ते मिलिया आहिनि जेके सऊदी अरब मां आयल आहिनि ऐं उनखां पोइ असांखे वर्क परमिट आहे, हिन जी वर्क आर्डर आहे जंहिंजे तहत हीअ असां रखिया आहिनि ऐं हीअ असां जिन असांखे ॾिना आहिनि उहे हिकिड़ा फलाही इदारा आहिनि, उन्हनि जी मार्फत ई वरी असां मुस्तहिक़ीन खे ॾेई रहिया आहियूं त अहिड़ा काग़ज़ वग़ैरह हू कलेक्ट कयो। उन्हनि खे चयो वियो त तव्हां काग़ज़ वग़ैरह उहे कलेक्ट कयो त उन्हनि वटि जेके काग़ज़ हुआ उहे काग़ज़ तस्दीक न थी सघिया आहिनि त उन्हनि खे माना वेरीफाई कराइण लाइ हिकिड़ो कंसल्ट जेको माण्हुनि जा नाला उन्हनि ते अथॉरिटियुनि जा नाला लिखियल आहिनि उन्हनि अथॉरिटियुनि सां राब्तो न थी सघियो आहे त इहे जारी थियल लेटर ओरिजिनल आहिनि या उन्हनि जी हैसियत कहिड़ी आहे उन्हनि लेटरनि जी। बाक़ी बिल्कुलु हुननि जो इहो क्लेम आहे त असां वटि हुनजा वर्क आर्डर आहिनि ऐं असांखे प्राइवेटली तौर ते मिलिया आहिनि जीअं असां बोर्ड मुतासिरनि खे ॾेई सघूं। ठीकु आहे अला बख्श, महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।